अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो लॾो पाॾे ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां कुल 129 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां। दोस्तों अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि, तंहिंजे करे हिकिड़ो ॿियो वीडियो अॼु मां ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों यादि रखो त हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 130, किस्त नंबर 72। दोस्तों हिन सीन में मुर्शिद बचल खे ॾंडा पियो हणे, त उन वक़्तु मुर्शिद हिन खट जे पाए वटि बीठल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त जंहिं वक़्तु मुर्शिद बचल खे पेरनि ते ॾंडा पियो हणे, उन वक़्तु मुर्शिद हिन खट जे पाए वेठि बीठल आहे। ऐं दोस्तों हिकु ई सेकंड खां पोइ जीअं ई कैमरा वेझो थी अचे त तव्हां गौर सां ॾिसो त हिते मुर्शिद त आहे कोन, हितां मुर्शिद ग़ाइबु आहे। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदो हलां त जीअं ई कैमरा बचल जे पेरनि ॾांहुं ज़ूम थी करे त तव्हां गौर सां ॾिसो उन खट जे पाए वटि मुर्शिद त आहे ई कोन, इन जॻह तां मुर्शिद गुम आहे। मिस्टेक नंबर 131, किस्त नंबर 72। दोस्तों हिन सीन में वेचारे ऐं अंब खे शेरल ऐं अरबाब वारा ॿधी विया, त इहा ॻाल्हि त ठीकु आहे, पर हिननि जा जंहिं तरीक़े सां हथ ॿधल आहिनि, कम से कम ही पंहिंजे वात मां टिशू पेपर त कढी सघनि था, त पोइ हिननि खे एॾो वॾो नाटक करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। दोस्तों हीअ मिस्टेक तव्हांखे ज़रूरु सम्झ में आई हूंदी। जेकॾहिं दोस्तों हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में न आई आहे त मां तव्हांखे वापसि सम्झायां थो। दोस्तों हिन सीन में वेचारो ऐं अंब जा अरबाब ऐं शेरल वारा हथ ॿधी विया, एतिरे ताईं त ठीकु आहे, पर जंहिं तरीक़े सां हिननि जा हथ ॿधल आहिनि, ही कम से कम पंहिंजे वात मां टिशू पेपर त कढी सघनि था, त पोइ हिननि खे एॾो वॾो नाटक करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त हिननि जा हथ बि आज़ादु आहिनि, ख़ाली हिननि जूं ॿाहूं ॿधलूं आहिनि। त दोस्तों डायरेक्टर जी इन सीन में हिकु वॾी ग़लती साम्हूं अचे थी। दोस्तों हीअ ॾिसो त हाणे ॾाढ़ूं ख़ान हिननि जा हथ पियो खोले, त तव्हां गौर सां ॾिसो जंहिं जॻह ते हिननि जा हथ पियो खोले हितां त अंब पाण बि खोलियो सघियो थिए। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। बहरहाल दोस्तों अंब ख़ान ऐं मोचारे जी ओवर एक्टिंग ते पाण खे ताड़ियूं त वॼाइणु खपनि। मिस्टेक नंबर 132, किस्त नंबर 72। दोस्तों हिन सीन में तव्हां किरड़ ॾांहुं गौर कयो त किरड़ खे हिते रूमाल पूरे सिसीअ ते वेढ़ियल आहे। तव्हां गौर सां ॾिसो, यानी हिन सीन में किरड़ खे रूमाल मथे ते वेढ़ियल आहे। दोस्तों ॿियो हीउ सीन ॾिसो त किरड़ खे हिन तरह रूमाल मथे ते वेढ़ियल आहे। ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा किरड़ जे तरफ़ ज़ूम थी थिए त तव्हां ॾिसो त हाणे किरड़ जो उहो ट्रॉल यानी रूमाल किरड़ जे कुल्हे ते आहे। पहिरियां मथे ते वेढ़ियल हुयो ऐं हाणे कुल्हे ते आहे। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मैं नहीं बताऊंगा। मिस्टेक नंबर 133, किस्त नंबर 73। दोस्तों हिन सीन में ॾाढ़ू ख़ान जे पोयां बैकग्राउंड में जेको दरवाज़े ते शीशो लॻल आहे, तव्हां उन शीशे ते
गौर कयो। तो दोस्तों हिन सीन में उहो शीशो बिल्कुलु साफ़ आहे। तव्हां गौर सां ॾिसो त इन शीशे ते का बि रेंड या लकीर न आहे, बिल्कुलु ई साफ़ आहे। ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा ॾाड़ूअ जी तरफ़ ज़ूम थी थिए त हाणे तव्हां ॾाड़ू जे पोयां बैकग्राउंड में ॾिसो त उन शीशे ते लकीरूं अची वियूं आहिनि ऐं उहो शीशो साफ़ न आहे। पहिरियां साफ़ हुयो, हाणे इन शीशे ते रेंडूं या लकीरूं अची वियूं आहिनि। दोस्तों हिन शीशे ते रेंडूं या लकीरूं जेके पायूं वियूं आहिनि, इहे छो पायूं वियूं आहिनि, छा तव्हांखे इहा ख़बर आहे? नहीं। ठीकु आहे दोस्तों, त मां थो तव्हांखे ॿुधायां। दोस्तों हिन शीशे ते लकीरूं या रेंडूं पाइण जो मक़सदु इहो हो त जीअं ॾाड़ूअ जो कैमरा व्यू वठे त उहा कैमरा जो अक्स इन शीशे में न अचे। कीअं दोस्तों, आया न मां होशियारु? मिस्टेक नंबर 134, किस्त नंबर 74। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन पाछे ते गौर कयो। हीउ ॾिसो, हिकु साइकिल ऐं हिकु हमरा जो पाछो आहे। दोस्तों हिन पाछे ते गौर कयो। ऐं दोस्तों इहो पाछो ॿिए कंहिंजो न पर सावण जो आहे, जेको पंहिंजे सीन अचण जो इंतज़ारु करे रहियो हो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि हीअ त हिन सावण खे इते बीहणु न खपे हा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा एडिटर जी ग़लती आहे। एडिटर खे इहो एडिट करणु खपे हा या सीन वापसि रिकॉर्ड करणु खपे हा। दोस्तों जेकर तव्हांखे इहा मिस्टेक लॻे थी त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 135, किस्त नंबर 74। दोस्तों हिन सीन में सिस्टर ॾाड़ूअ सां कचारी पई करे त ॾाड़ू हिते वेठल आहे। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त सिस्टर ॾाड़ूअ सां कचारी पई करे त ॾाड़ू ख़ान इन वक़्तु हिते वेठल आहे। तव्हां गौर सां ॾिसो। ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा सिस्टर ॾांहुं ज़ूम थी थिए त ॾाड़ू ख़ान त हिते वेठल आहे, पर सिस्टर त साम्हूं जे तरफ़ निहारियो पई ॻाल्हाए। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त ॾाड़ू ख़ान त हिते वेठल हुयो, पर सिस्टर त साम्हूं जे तरफ़ निहारियो पई ॻाल्हाए। माँ, मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ। कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? मिस्टेक नंबर 136, किस्त नंबर 74। दोस्तों हिन सीन में तव्हां शेरल ऐं किरड़ ॾांहुं गौर कयो त हिन सीन में शेरल ऐं किरड़ जे विच में थोरो गैप आहे, मतिलबु त हिक ॿिए खां थोरो परे आहे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हिन सीन में शेरल ऐं किरड़ जे विच में थोरो गैप आहे, मतिलबु त थोरो हिक ॿिए खां परे बीठल आहिनि। ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा हिन ॿिन्ही जे तरफ़ ज़ूम थी थिए त तव्हां ॾिसो उहो गैप हाणे ख़तमु थी चुको आहे। जॾहिं त पहिरियां हिक ॿिए खां थोरो परे हुया, मतिलबु त हिन ॿिन्ही जे विच में थोरो गैप हुयो, पर हाणे हिक ॿिए सां बिल्कुलु गॾु बीठल आहिनि। उहो गैप ख़तमु थी चुको आहे। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। ऐं दोस्तों उन खां अलावा मां पंहिंजो नेक्स्ट वीडियो पाणीअ मंझि पसार ते ठाहिण वारो आहियां। हिन ड्रामे में बि काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि, उहे मिस्टेकूं मां तव्हां सां शेयर कंदुसि। ऐं दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमाने खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।